नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुं सिलसिलो जारी है। न वक्त कंडियारो मां ख़बर ॾींदालूं। कंडियारो जे कचे वारे इलाइक़े में ॿेले खाते जी ज़मीनुनि तां कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ वॾे पैमाने ते ऑपरेशन करे 60 एकड़ ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म कराइण जी दावा कई वई है। DFO मालिक ॾिनू मला पुलिस अटाला साण करे ॿेलो मोहबत एरो पको में शुरू ऑपरेशन करे केतिरनि ई एकड़नि ते बीठल कणक जो फसल सरें समेत ॿियो फसल में ट्रैक्टर हड़ाए तबाह कराए ज़मीनुनि ते लॻल ट्यूबवेलनि जा बोर ख़त्म कराए छॾिया। उन सिलसिले में DFO मालिक ॾिनू मला अवामी न्यूज़ खे ॿुधायो त अदालती हुकुम ते ॿेले खाते जी ज़मीनुनि तां ऑपरेशन करे कब्ज़ा ख़त्म कराया पिया वञनि। ॿेलो मोहबत में अॻु ऑपरेशन करे कब्ज़ा ख़त्म कराया विया हुआ, पर कुझु बासरनि वरी ॿीहर कब्ज़ा करे फसल काया। ॿेले मोहबत देरो में 60 एकड़नि ते कब्ज़ो करे फसल काया हुआ, जेके नास करे ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।